रपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नाले जो रपड़ी भरिसां बहारो थाणे जी हद मां नामालूम अधरोट शख़्स जो 3 ॾींहं पुराणो शलवार खां आजो लाश हथ इलाइक़े वासियुनि पारां बहारो पुलिस खे इतलाह खां पोइ बहारो पुलिस बदबू सबबि लाश जे वेझो ई न आई। इलाइक़े वासियुनि खां लाश एम्बुलेंस में रखाराई गंबट इस्पताल पहुचायो। ज़रूरी कार्रवाई बाद ईदी हवाले आख़िरी इतलाहनि ताईं सुञाणप न थी सघी। ख़बर मूजिबि रपड़ी भरिसां बहारो थाणे जी हद दरगाह नूरपुर स्टाफ भरिसां कमंद जे फसल में नामालूम अधरोट शख़्स जो लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतलाह ॾिनो। बहारो पुलिस पारां लाश खणाए गंबट इस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाश 2 खां 3 ॾींहं पुराणो लॻी रहियो हो। लाश शलवार खां आजो ऐं संदन मुंहं ते रत जा निशान हुआ, पर ख़बर नाहे त मथसि तशदुद थियल हो या जानवरनि खेसि पटियो हो। मौक़े ते मौजूद माण्हुनि जो इहो बि चवणु हो त बहारो पुलिस बदबू सबबि लाश जे वेझो ई न वई। इलाइक़े वासियुनि खां खणाए मोबाइल में रखारायो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश ईदी हवाले कयो वियो। आख़िरी इतलाहनि ताईं लाश जी सुञाणप न थी सघी हुई ऐं न ई संदसि मुण जो कारण मालूम थी सघियो हो। सिंध एक्सप्रेस न्यूज़।